कंडियारो शहर में उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में मुहर्रमुल हराम जे पहिरीं तारीख़ थींदे ई करबला जी तारीख़ वरजाइण ऐं उन्हनि अज़ीम मज़लूम शहीदनि जी यादि खे ताज़ा कंदे वहाण वस्तियुनि रोडनि रस्तनि घिटियुनि बाज़ारनि इमाम बारगाहनि में मज़लूम करबला जे प्यासनि जी प्यास खे यादि कंदे शरबत ऐं मिल्क रोज़ ऐं थधे पाणीअ जूं सबीलूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। उहे सबीलूं हर मक़दब फ़ख़्र सां तालुक़ रखंदड़ इंसानियत जे हमदर्द मोहसिन इंसानियत जे हक़ीक़ी इल्म बरदार हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ॾिनल दर्स मुताबिक़ सबीलूं लॻाए पंहिंजी अक़ीदत जो इज़हार करे रहिया आहिनि। इन सिलसिले में कंडियारे शहर जे मेन स्टार चौक ते अंजुमन दुआ ज़हरा कंडियारो असगरिया कंडियारो मरकज़ी सबील क़ाइमु कई वई, जंहिंमें अलामा सैयद इख्तियार हुसैन शाह ज़िले सदर SUC नौशेरो फ़ैरोज़ मौलाना ग़ुलाम हैदर हैदरी मौलाना सैयद जाफ़र हुसैन नकवी पिण दुआ घुरी। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।